नौशर फेरोज़ इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग में नई बेंच जे आजिया वाली शानदार तकरीब नर्सिंग इंस्टीट्यूट में थी गुज़री, जंहिं जी सदारत नामवर अदीब एजाज़ ममनाई कई। जड़ त इंस्टीट्यूट जे इंतज़ामिया जे अॻवाननि इंतज़ार हुसैन मरी ऐं रब नवाज़ मरी, मैडम बुशरा, मैडम ख़ालिदा, इम्तियाज़ अली रिंद ऐं ॿियनि चयो त असांजी शाम नवनि आयल शागिर्दनि जे मान में आहे। ही शाम ख़ुशी ऐं क़ाबिलियत सां भरियल हुई, जंहिं में इंस्टीट्यूट जे शानदार शागिर्दनि गीतनि, टैबलोस, तकरीरों ऐं डांस परफॉर्मेंस ज़रिए पंहिंजी सलाहियतुनि जो बहितरीन मुज़ाहिरो कयो आहे। अॻवाननि चयो त असांजे नौजवाननि जो टैलेंट पूरी दुनिया खां घटि कोन्हे। नौशर फेरोज़ इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग जे इंतिज़ाम खे त अहिड़नि बासलाहित शागिर्दनि ते फ़ख्रु आहे त उहे निसाबी सरगर्मियुनि सां गॾु गैर निसाबी सरगर्मियुनि में बि क़ाबिलियत रखनि था। उन सां गॾु असां पंहिंजे महिमाननि जा थोराइता आहियूं, जिन हिन प्रोग्राम में शामिल थी शागिर्दनि तोड़े इंतज़ाम जी हौसला अफ़ज़ाई फ़रमाई। उमेद आहे त अॻिते बि हिन इंस्टीट्यूट जे भलाई लाइ असांजे साथ में रहंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।